नज़र हैदराबाद जी थधियुनि हवाउनि में 3 ॾींहनि वारो 8हों अयाज़ मेलो जारी आहे। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, औक़ाफ़ खाते जी सेक्रेटरी मुनवर अली महेसर, नामियारे सहाफ़िण आसमा शिराज़ी ऐं ॿियनि इफ़्तिताह कयो आहे। वधीक तफ़सील नसीर चना ऐं साकिब कुबर जी हिन रिपोर्ट में। हैदराबाद जे थधियुनि हवाउनि में 3 ॾींहनि वारो 8हों अयाज़ मेलो शुरू थी वियो आहे। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, नामियारी सहाफ़िण आसमा शिराज़ी, सेक्रेटरी औक़ाफ़ मुनवर अली महेसर, इरफाना मल्ला ऐं ॿियनि रबिन काटे अयाज़ मेले जो इफ़्तिताह कयो, जॾहिं त सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह, प्रोफेसर निमतुल्लाह खिलजी ऐं प्रोफेसर सईद मंगी समेत ॿियनि सां गॾिजी सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे शोबे पारां तस्वीरी नुमाइश जो पिणु इफ़्तिताह कयो। तक़रीब में शुरूआती सेशन दौरान सैयद सरदार अली शाह, नूरुल हुदा शाह, आसमा शिराज़ी, इरफाना मल्ला, जामी चांडियो ऐं ॿियनि सेशन में हिस्सो वरितो। 8वां शेख अयाज़ फेस्टिवल मुनक़िद करना मैं समझता हूँ इस बात की नवीद है कि हमारा समाज जो है अब किसी भी इंतहा पसंदी को, किसी भी रुजत परस्ती को अब कबूल करने के लिए तैयार नहीं है। हमारे नौजवान यूथ जो है वो अब प्रोग्रेसिवनेस, इंक्लूसिवनेस और हमारे समाज में इंसानियत का जो नाम है, तख्लीक का नाम है, मोहब्बत और प्यार का जो पैगाम है उसको आम करने के लिए आगे बढ़ चुके हैं। और दिलचस्प बात यह है कि इस मेले के आगाज़ के बाद ही मुझे शेख अयाज़ साहब का तारुफ भी मिला। और बदकिस्मती यही है कि पंजाब में या पूरे पाकिस्तान में शेख अयाज़ जो है उनको उस तरह से पढ़ा समझा नहीं जाता, क्योंकि ज़ाहिर है उनकी शायरी ज़्यादातर जो है वो सिंधी ज़ुबान में है। 10 साल पहिरियों हिकिड़ी सिंध में नई रिवायत शुरू थी मेलनि जी, जंहिंमें शेख अयाज़ मेलो सरीफ़ फ़रिश्त हुयो। उन खां पोइ सूफ़ी मेलो, SLF, KLF ऐं जेके बि मेला थियनि था, बुनियादी तौर ते माण्हुनि में हिकिड़ो नओं उत्साह पैदा थो थिए। ॾिसो हिननि मायूसियुनि में, हिन घुट ॿूसोटनि में, हिन ख़ासि तौर ते जेको 2 साल कोरोना हली माण्हुनि खे मायूस करे छॾियो, उन खां मथां जेके सैलाब जी तबाहकारियूं आहियूं उन्हनि त रहंदो बि जेका न हिकिड़ो माण्हुनि खे अहिड़ी यानी हिकिड़ो मायूसी जे आलम में धिके छॾियो। ॾिसो शेख अयाज़ इनफैक्ट हर दौर जो शाइर आहे ऐं नौजवाननि जो शाइर आहे। हीअ जेको असांजो नौजवान नस्ल आहे न, उहो शेख अयाज़ जे इंस्पिरेशन्स मां जेका न हीअ घणो कुझु सिखे थो। अयाज़ असांजे सिंध जे माज़ी, हाल, मुस्तक़बिल ऐं मुस्तक़बिल जे बि मुस्तक़बिल जो शाइर आहे। अयाज़ सिंध जी साञा जेका मुहंजदड़े तहज़ीब खां जंहिं जनम वरितो आहे, उन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं भिटाईअ खां पोइ वारे समूरे दौर जो जेको फ़िक्री सघ आहे, जेका फ़िक्री हुस्नाकी आहे, शेख अयाज़ उन जो मंबअ ऐं सरचश्मो आहे। हींअर ॿोॾि जे करे असांजो अयाज़ मेलो असां 3 ॾींहंनि ताईं कयो, पर असांखे उहो ई सोसाइटी मां हिकिड़ो फीडबैक आयो त न, अयाज़ मेले जहिड़ा प्रोग्राम हुअणु घुरिजनि। इहो सोसाइटी जो रिवाइवल हूंदो आहे, इहो समाज जे लाइ तमामु बहितरु हूंदो आहे, जंहिंमें असां समाज जा सोशल, ॾिसो न, इहे असांजा इंटेलेक्चुअल्स जेके आहिनि उहे सोशल जेके आहिनि सो साइंसदान आहिनि, असां चवंदा आहियूं समाजी साइंसदान आहिनि। इहे समाज ते तमामु हिकिड़ी गूढ़ी नज़र रखंदा आहिनि। अयाज़ मेलो बि हिकिड़ो साइंस सोशल साइंसदान जो मेलो आहे। इंडोलमेंट फंड जे पारां सिटको इदारो आहे, उन्हनि जो हुनरमंदनि जो बि मेलो आहे। उन्हनि बि चयो त अयाज़ मेले सां गॾु उन्हनि जो बि 3 ॾींहंनि जो मेलो आहे, जंहिंमें सॼी सिंध मां हुनरमंद ईंदा ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा आर्टिस्ट आहिनि, जेके फ़नकार आहिनि, उन्हनि जी परफॉर्मेंस बि आहे। अयाज़ मेले में किताबनि जा स्टॉल, फूड स्टॉल ऐं हुनरमंदनि जो मेलो पिणु लॻायो आहे, जिते माण्हुनि जी रश लॻल आहे। कैमरामैन यासिर कुराई ऐं साथी रिपोर्टर साकिब कुबर सां गॾु नसीर चना, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।